नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे मटियारी में ख़बर ॾींदा हलूं त मटियारी जे शहर खैबर में हर साल वांगुर इन साल बि शवाल आइसक्रीम फैक्ट्री में 14 अगस्त योम आज़ादी जे मौक़े ते प्रोग्राम रखियो वियो, जंहिंमें मौलाना अब्दुल क़दीर, शवाल जोगी, इमरान कमरानी ऐं ॿिनि शहरनि शिरकत कई। मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असां पाकिस्तानी आहियूं, असांखे प्यारे पाकिस्तान सां मोहबत आहे। जो स्टाफ है कारखाने जो इन जी महिनत है, इनके तकरीबन एक हफ़्तो डिज़ाइन को तैयार करण में कलर ऐं पानी जी जो तैयार ॾींदा आहियूं। ॿी हिन जी जॻह आहे महिनत आहे ऐं असां पंहिंजो हर साल जो जोश ऐं जज़्बे सां असां पंहिंजे मुल्क लाइ मोहबत कयूं था ऐं इन जे लाइ असीं तैयार कयूं। उहा आहे जेको असां इंशाअल्लाह हर साल ठाहींदो आहियां। ख़ुदा पहिरीं चकर ठाहियो आहे। अच्छा, हिन में कलर पवंदो आहे ऐं ॿियो जेको आहे चंड तारो ठाहींदो आहियां ऐं जेको पाणी आहे कुझु इहे 3 ॾींहं हिकिड़ो लॻंदो 3 ॾींहं। अल्लाह साईं वॾी महिरबानी फरमाई आहे। असांजे मुल्क में अहिड़े क़िस्म जा माण्हू पंहिंजे वतन सां मोहबत करण वारा तमामु घणा लखे कहिड़ो न बल्कि जेका बि पाकिस्तान जी आबादी आहे, बच्चो असांजे मुल्क जो पंहिंजे वतन अज़ीज़ सां वॾी मोहबत करे थो। हीअ सिर्फ़ु उन्हनि जी मोहबत जो इज़हार आहे, वरना जॾहिं बि मुल्क जे सरहदुनि खे ज़रूरत पई त असांजो बच्चो मुल्क जी फ़ौजुनि सां गॾिजी करे पंहिंजे वतन अज़ीज़ जी हिफ़ाज़त जी जंग लड़े सघे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।